अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरियल चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी मैरापुर जे सीनियर ऐं बेपाक सहाफ़ी अज़ीज़ मीमुण जा क़ातिल 10 ॾींहं गुज़री वञण जे बावजूद गिरफ़्तार न करण ते पुलिस ख़िलाफ़ एसएसपी ऑफिस नौशरो फ़िरोज़ाडो शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे 3 ज़िलनि ऐं दादू समेत हज़ारें सहाफ़ियुनि ज़ुल्फ़कार ख़ासकली ज़ाहिद राजपर ज़ाहिद क़ाइम ख़ानी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में धरणो हयो वियो। अॻुवान इंसाफ़ लाइ नारा पिणु हया ऐं ख़िताब कंदे चयो त सहाफ़ी अज़ीज़ मीमुण जो क़त्ल सहाफ़त जो क़त्ल आहे। एसएसपी नौशरो फ़िरोज़ कारी रिढ आहे जेको आवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ करण में मुकमल नाकाम बणिजी वियो आहे, जंहिंखे फौरी तौर ते हटायो वञे। हिननि वधीक चयो त सिहत खाते जी नाअहलीअ करे अज़ीज़ मीमुण जी अञा ताईं पोस्टमार्टम रिपोर्ट न आई आहे। शहीद सहाफ़ी अज़ीज़ मीमुण जो खून लोड़ण जी कोशिश कई पई वञे। हिननि वज़ीर आज़म, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां इंसाफ़ ॼाणण जी अपील कई, जॾहिं त 9 मार्च ते आईजी सिंध ऐं सीएम हाउस आॾो धरणी हणण जो पिणु ऐलान कयो। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।